बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। पंहिंजो रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सभिनी खे ख़ुश आमदीद। उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीकु हूंदा ऐं रोज़ा बि तव्हांजा ख़ैर सां गुज़रंदा हूंदा। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। मां आहियां तव्हांजी होस्ट उनसा शाह ऐं मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। भलीकार सभिनी ॾिसण वारनि खे जेके असांखे जिथे जिथे ॾिसनि था। रमज़ान मुबारक बरकत महीनो, रौनकुनि वारो, फज़ीलतुनि वारो। ऐं हिन महीने में जेका बि दुआ घुरंदासीं, जेका बि इबादत कंदासीं, उनजो सवाबु त वधीक आहे ई, पर जेको दिली सुकून पाण खे मिले थो न, उनजी ॻाल्हि ई ॿी आहे। ऐं जीअं जीअं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा गुज़रंदा वञनि पिया, तीअं तीअं राहत बि वधंदी पई वञे। पर जेके उहे मोमिन जेके आख़िरी अशरे में पहुचंदा आहिनि त ख़ुशी बि थींदी आहे, पर ॾुख बि थींदो आहे त इहो भलारो महीनो असांखां वरी मोकिलाए वेंदो। वरी या नसीब, कंहिंजी का ख़बर नाहे त कॾहिं आख़िरी साह किथे थो मिले इंसान खे। पर बहरहाल असांजी इहा दुआ आहे त जेके बि असांखे ॾिसनि था उनखे अलाह तबारक व तआला जी बाबरकत ज़ात हमेशह आबाद रखे, ख़ुशि रखे। जिथे जिथे हुजो आबाद हुजो, ख़ुशि हुजो। ऐं अॼु ख़ैर सां अॼु 13हों रोज़ो अञा असां अफ़्तार कंदासीं ऐं उन सां न अॼु ॿारहों न आहे, अॼु 13हों रोज़ो आहे। ऐं अंग्रेज़ी तारीख़ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त 26 अप्रैल 2021 आहे। अॼु सूमर जो भलारो ॾींहुं आहे ऐं सूमर जो ॾींहुं मूंखे त ॾाढो वणंदो आहे। कम जो बर्डन बि वधीक हूंदो आहे, पर नेचुरली सूमर जो ॾींहुं ॾाढो सुठो ॾींहुं हूंदो आहे। ऐं वधीक हाणे उन सां जॾहिं प्रोग्राम शुरू कंदासीं त पुछंदासीं त कहिड़ा ॾींहं कीअं बहितर हूंदा आहिनि, छा हूंदा आहिनि। ख़ैर असांजो प्रोग्राम जारी आहे। अॼु नसीम आहे, महिमान बि आहे, पर अॼोके प्रोग्राम जे लाइ जंहिं जंहिं असां सां ताउन कयो आहे उनखे यादि कंदा हलूं, पोइ वरी प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। जी बिल्कुलु। असांजे स्पेशल रमज़ान ट्रांसमिशन जा जेके स्पॉन्सर्स आहिनि उन में क्विज़ आइसक्रीम सीरप जा शरबत आहिनि ऐं रेड कलर जो शरबत बि आहे, हिननि जो ग्रीन कलर जो शरबत बि आहे। वाइट वॉशिंग पाउडर डिटर्जेंट, वाइट वॉशिंग पाउडर जंहिंमें कपिड़ा काफ़ी साफ़ सुथरा ऐं नीट एंड क्लीन थी वेंदा आहिनि। सॉल्ट आहे, हिन वाइटल सॉल्ट पिंक कलर जो आहे। हिमालयन सॉल्ट बि हिनखे चइजे थो, नेचुरल सॉल्ट हूंदो आहे, ऑर्गेनिक सॉल्ट हूंदो आहे। फ्लेवर हिन जो सेम हूंदो आहे, पर हिन जी जेका क्वालिटी आहे उहा नेचुरल आहे। मिलन फूड्स वारनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म जे मसालनि जी रेंजिस आहिनि। मुख़्तलिफ़ मसाला आहिनि, बिरयानी मसालो, कोरमा, निहारी मसालो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसाला ॿिया बि आहिनि, जीअं उन जो आहे चिली पाउडर बि हूंदो, धाणा हूंदा, हल्दी हूंदी। मुखड़ी हर्बल ग्राइप सीरप, उन जे अलावा आहिनि मुगलिया निम्को वारा चवनि था थोरा सा नमकीन हो जाए। ऐं इहे निम्को इन्हनि जा काफ़ी फ्रेश हूंदा आहिनि, बिल्कुलु ताज़ा हूंदा आहिनि। गेस्ट जे अॻियां, महिमाननि जे अॻियां बि तव्हां सर्व करे सघो था, इफ़्तार में बि रखी सघो था। ऐं एनेक्स होम अप्लाइंसिस, इन्हनि जा फूड फैक्ट्री आहे। ऐं ब्लेंडर आहिनि, जूसर मशीन्स आहिनि ऐं चॉपर आहिनि। पूरे इन्हनि जो मशीनरी जी रेंज आहे। किचन जो इलाही इम्पॉर्टेंट पार्ट आहे। बेक पार्लर जा पास्ता आहिनि, बेक पार्लर जा स्पैगेटीज़ आहिनि, नूडल्स आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बेक पार्लर जूं आहिनि। उन में गॾु जेको सॉसिस बि आहिनि बेक पार्लर जूं, जेको अदी नसीम असांखे कल्ह बेक पार्लर जो स्पैगेटी खारायो हो, पास्ता। मलका मसाला वारा चवनि था कुझु नया पकाओ। जॾहिं बि तव्हांजो ज़रूरत हुजे का नई डिश ट्राई करण जी, त मलका मसाला तव्हां ट्राई करे सघो था। ऐं हुन सां गॾु आहिनि पैंडा वारा आहिनि, नेल्सन पेंट्स वारा आहिनि ऐं ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि एडोर वारनि जूं। ऐं एडोर वारा चवनि था दे ख़ूबसूरती का अंदाज़। हिन में काफ़ी सारियूं शयूं आहिनि, क्रीम्स आहिनि डिफरेंट टाइप्स जूं ऐं ब्यूटी रेंज आहे हिननि जी। एडोर जा गिफ्ट हैम्पर्स असांजी गेस्ट सां गॾु जी असांजे बिल्कुलु वेझो हिते पियो आहे। एडोर तू है हसीन, ऐं इहे असांजी गेस्ट सां गॾु जेके इहे गिफ्ट हैम्पर्स वेंदा जी। ऐं इन सां गॾु असांजा महिमान बि आहिनि, महिमान आहिनि जी। महिमान आहिनि या कोन्हनि?
जिस बिल्कुलु महिमान ऐं महिमाननि सां मुलाक़ात कयूं था छाकाणि तव्हां बिज़ी हुआ पंहिंजे असांजे शहर में अदी नसीम मसालो तव्हां विसारे छॾियो ज़बरदस्त मसालो अदी नसीम तव्हांखे चिताए पई ॾिठो अदी नसीम जो ज़िक्र कयूं या नसीम मसाले जो ज़िक्र कयूं ॻाल्हि साॻी आहे ॻाल्हि साॻी न आहे जी दोस्तो हींअर असां सां गॾु महिमान आहिनि ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां अक्सर कोशिशि कंदा आहियूं त जेके बि यंगस्टर्स आहिनि जेके बि कुझु करणु चाहिनि था उनखे मौक़ो ॾिजी ॻाल्हाइण जो ॿुधाइण जो ताकी हुननि छा छा कयो आहे छा करणु चाहिनि था छा करणु चाहियो पिए ऐं उन सां गॾो गॾु अॼु जेका असांजी महिमान आहे तंहिंजूं कामयाबियूं नंढी उमिरि में आहिनि जेके असां आराम हिकिड़ो जुमिलो असां ॾाढो ईअं कॉमिक में विझंदा आहियूं त नंढे पैकेट में वॾो धमाको नंढी एज में ऐं पंहिंजे टैलेंट जे करे हुन पंहिंजूं डिग्रीज़ ऑन टाइम वरितियूं पर उनखे परफॉर्म कयो प्रूव कयो पंहिंजो पाण खे त अगरि केरु इंसानु चाहे त कीअं कामयाबी मिली सघे थी ऐं सही टाइम ते मिली सघे थी जेकॾहिं पाण सां गॾु डेडिकेशन आहे त पोइ भले उहो शादी खां पहिरियां हुजे शादी खां पोइ हुजे छाकाणि त इहा वॾी रुकावट हूंदी आहे ज़िंदगी में पर बहरहाल रुकावट एतिरी वॾी कान्हे का उनखे कीअं ओवरकम कयो उन ते असां कचहरी कंदासीं असां सां गॾु असांजी मौज़िज़ महिमान आहे सारा हफ़ीज़ अस्सलाम वालेकुम सारा कीअं तव्हां ठीकु आहे वेलकम चवंदो तव्हांखे असां ऐं उन सां गॾो गॾु असां सां गॾु नात ख़ान आहे इन जो आवाज़ ॾाढो सुठो आहे उज़मा मंसूर कैसी आप अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक है जी अल्लाह का खैरियत से क्या बात है हलूं था सारा ॾांहुं सारा इंजीनियर घटि थींदियूं आहिनि छोकिरियूं असां वटि असांजे हिन में मेहरान यूनिवर्सिटी में त ईअं थींदो त 40-42 छोकिरा हिन में 3-4-5 छोकिरियुनि जो हिकिड़ो ग्रुप हूंदो हुओ पर आर्किटेक्ट डिपार्टमेंट में कुझु असांखे वधीक नज़र ईंदियूं आहिनि छोकिरियूं हा उते रेशो वधीक आहे छोकिरियुनि जो मतिलबु इक्वल असां चई था सघूं त इट्स इक्वल असांजी बैच में ईअं ई हुयो कि 50 जी बैच हुई त उन मां 20 छोकिरियूं हुयूं अच्छा हा चलो इहो ॾाढो सुठो 20 छोकिरियूं हुयूं त सही त आर्किटेक्ट जो छो तव्हां प्रोफेशन अच्छा ईअं हुयो कि हिकिड़ो लफ़्ज़ आहे कैरियर काउंसलिंग जेको यूज़ कयो वेंदो आहे कि असांजी कैरियर काउंसलिंग कई वञे या छा त मुंहिंजी जेका करियर काउंसलिंग हुई उहा शायदि इलाही नंढी उमिरि खां ई कई वई मुंहिंजो जेको मां स्टार्ट हितां कंदमि त मुंहिंजो जेको नाना बाबा हुयो उहो चीफ इंजीनियर हो पूरी सिंध साइड जे मथां ऐं ही वॉज सिविल इंजीनियर हाणे हुननि जी डेथ थी वई आहे मोहम्मद अली मेमन हुन जो नालो ऐं मुंहिंजी मदर खे इलाही पैशन हो कि मां इंजीनियर थियां पर ज़ियाउल हक़ जो दौरु हो हुन टाइम में मुंहिंजी मदर जी इंटर जी रिज़ल्ट सुठी न आई तक़रीबन सभिनी जी कॉपी केसिस आई माई मदर टोल्ड मी कि हो इंटर में हुई ऐं उनजी एडमिशन जॾहिं इंजीनियरिंग में कोन थी त उन तॾहिं खां डिसाइड करे छॾियो त मुंहिंजी धीउ इंजीनियर ज़रूरु थींदी त मां जॾहिं खां पैदा थियमि मां जॾहिं खां स्कूल वियमि त मूंखे माना फीड कयो वियो इन शइ सां त तव्हांखे इंजीनियर थियणो आहे सो आर्किटेक्चर जे पोयां हिकिड़ो त इहो त हाणे जॾहिं ख़बर हुई इंजीनियर त थियणो ई आहे माउ जो ख़्वाबु त पूरो करिणो आहे पर उन खां पोइ इहो हुयो कि मुंहिंजी ड्रॉइंग नंढे हूंदे खां इलाही सुठी हुई स्केचिंग ड्रॉइंग पेंटिंग त उन खां पोइ मां इहो चूज़ कयो त मां अहिड़ी शइ में वञा जिते इंजीनियरिंग प्लस आर्ट ॿई हुजे त मां आर्किटेक्चर पाण चूज़ कयो ठीकु आहे तव्हांजे घर में ॿिया बि आहिनि इंजीनियर हा मुंहिंजो भाउ बि इंजीनियर अच्छा हा ही सॉफ्टवेयर इंजीनियर अच्छा ज़बरदस्त ऐं इंजीनियर सां कचहरी कंदे ॾाढो सुठो थो लॻे छाकाणि त हर ॻाल्हि में इंजीनियरिंग ॻोल्हींदा आहिनि असांजा जेके पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जा चेयरमैन सां मुंहिंजी जॾहिं ॻाल्हि ॿोल थी हुन चयो त हीउ जेको डॉक्टर आहिनि इन जे अंदरि में हिकिड़ो वॾो इंजीनियर मौजूदु हूंदो आहे बग़ैर इंजीनियरिंग जे का शइ मुमकिनात में शामिलु आहे इन जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि उहे बि इंजीनियर्स ठाहींदा आहिनि त बग़ैर इंजीनियर जे हीअ दुनिया हली नथी सघे त हुन में हिकिड़ो पंहिंजो आहे अच्छा बहरहाल मूंखे हींअर ख़बर पई तव्हां साईं मोहम्मद अली साहिबु ॾोहिटी आहियो साईं सां हिकिड़ी न्याज़मंदी रही असांजी साईं दादू में काफ़ी सर्व कयो बदीन में काफ़ी हिननि ते ऑल ओवर सिंध में बिल्कुलु जेके बिल्कुलु जीअं जीअं हुननि जो नालो हींअर ॿुधो हूंदो तीअं मूं वांगुरु हींअर ख़बर पई त तव्हां हुनजा बहरहाल हुनजा तमामु घणा हाई रिगार्ड्स पर हाणे साईं खे अलाह जन्नत फिरदौस में जॻह ॾे हिकिड़ा शानदार इंसान हुननि जूं ख़िदमतूं अञा ताईं यादि कयूं वेंदियूं ऐं तमामु बहितरीनु अच्छा असां हलूं प्रोफेशनल फील्ड ॾांहुं छोकिरियुनि खे त इहा डिज़ाइनिंग पंहिंजो फैशन डिज़ाइनिंग इन पासे शौक़ु हूंदो आहे इन पासे तव्हांखे शौक़ु न आहे मूंखे कपिड़ा वठण जो ऐं पाइण जो त ॾाढो शौक़ु आहे पर बिल्डिंग्स में ऐं इंटीरियर डिज़ाइनिंग में वधीक अञा शौक़ु आहे मां रंगून वाला हिकिड़ो कम्युनिटी सेंटर आहे हैदराबाद में उन में मां काफ़ी कोर्सिस कंदी हुयसि उते मां डिस्कवर कयो उते जेका मुंहिंजी हेड हुई उन मूंखे चयो त तुंहिंजो हथु ॾाढो साफ़ु आहे ऐं मां मैट्रिक में हुयमि त उन मूंखे ऑफर कई
चई त तूं हिते अची टीच कर मतिलबु हिते ऐं उते हूंदियूं ॾाढियूं ग़रीब मायूं हूंदियूं जेको बेसिकली उहे स्किल सिखणु चाहींदियूं हुयूं त असांजी का रोज़गार थिए। ऐं मां मैट्रिक में 15-16 सालनि जी मूंखे ऑफर आई टीचिंग जी। मां त कंफ्यूज़ड हुयमि। मां पंहिंजे फादर सां डिस्कस कयो। मुंहिंजे फादर चयो न मतिलबु टीचिंग इज़ प्रीचिंग, तूं स्टार्ट कर। ऐं बेसिकली मां ज़ाहिर आहे उन घर में पैदा थी हुयमि जिते मुंहिंजा माउ पीउ ॿई टीचर्स हुया, त मुंहिंजे अंदरि उहा शइ त हूअं ई मतिलबु डेवलप थी पए। त मां उते बि मतिलबु रंगूनवाला में 2 साल पढ़ायो। अच्छा। जिते मूंखे 100 रुपया पर ॾींहुं मिलंदो। अच्छा। ऐं मतिलबु इहा का एॾी वॾी रक़म कोन्हे, पर पोइ बि मैट्रिक क्लास में हुजण खां पोइ मां ॾाढी पैशनेट हुयमि। ऐं मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी थींदी त जिन खे मां पढ़ाईंदी हुयमि उहे पोइ पंहिंजूं एग्ज़िबिशन्स लॻाईंदियूं, पंहिंजा शो पीसिस ठाहींदियूं, पंहिंजो क्राफ्ट। तव्हां छा पढ़ाईंदा हुआ? मां उते कैंडल मेकिंग पढ़ाईंदी हुयमि ऐं फैब्रिक पेंटिंग पढ़ाईंदी हुयमि। त उन सां पोइ उहो क्राफ्ट जॾहिं कंदा त उन्हनि जी सेल आउट थींदी, एग्ज़िबिशन्स थींदी, उन्हनि जी रोज़गार थींदी। मूंखे उन टाइम ते माना इहो महसूसु थींदो हो त असां कंहिंखे थोरो बि हुनर जेकॾहिं सेखारियूं था त उन्हनि जी रोज़गार थी लॻी वञे। सही। अच्छा सारा, हिकिड़ा हूंदा आहिनि इंजीनियर जेके डिज़ाइनिंग कंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि स्ट्रक्चर इंजीनियर्स जेके वज़न ॿुधाईंदा त भई हिन में तव्हां सिविल इंजीनियर्स केतिरो वज़न हूंदो, छा हूंदो कंदो। पर तव्हां सां आर्किटेक्ट सां त उहे लिंक्ड हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते उहे वधीक लिंक्ड हूंदा आहिनि त भई आख़िर तव्हां एतिरो मंज़िल खणी त वञो था, ठाहींदो केरु? त भरोसो कंदा आहिनि माण्हू त भई सारा छोकिरी नंढी छोकिरी एॾियूं वॾियूं डिज़ाइन्स, कहिड़ा वॾा प्रोजेक्ट्स कनि था? बेसिकली त मां इहो चवंदमि त आर्किटेक्ट्स खां त पहिरीं माण्हू डिज़ाइन ठाराईंदा ई हूंदा, उन्हनि खे लॻंदो हो त इहो नक्शो त असां पाण बि ठाहे था सघूं। पर जीअं हाणे अवेयरनेस आई आहे ऐं हाणे माण्हुनि खे ख़बर पई आहे कि हिकिड़ो त SBCA नक्शा पास करी छॾे ॾिनो आहे त जेसि ताईं तव्हां आर्किटेक्ट खां नथा ठारायो, उन बि आर्किटेक्ट सां ॾाढो फ़ाइदो करे छॾियो आहे। ऐं ॿियो फीस घणी त न आहे तव्हांजी? न अञा एतिरी न आहे। ॿियो जेको तव्हां सुवाल कयो त एॾी नंढी छोकिरी खां, त हा मतिलबु इहो थोरी चवंदसि मां त मुंहिंजी शायदि हाठी अहिड़ी आहे जो अपेरेंटली माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त हिते स्टूडेंट हूंदी, या जॾहिं मां यूनिवर्सिटी में फर्स्ट ईयर जी नई बैच ईंदी आहे ऐं मां जॾहिं उन्हनि खे पढ़ाईंदी आहियां त उन्हनि खे लॻंदो आहे काई सीनियर आहे असांजी रैगिंग करण आई आहे, त उहे चवंदा आहिनि न तव्हां टीचर नथा थी सघो। पर हाणे पोइ कार्ड पाए ऐं पोर्टफोलियोस सां ऐं थोरो ॻाल्हाइण जे करे हाणे यकीन अचणु लॻी आहे। अच्छा, तव्हां शादी खां पोइ पंहिंजी स्टडी कंटिन्यू कई या मास्टर्स कयो, पोइ कंहिं तव्हांखे कीअं मैनेज कयो, तव्हां कंहिं तव्हांखे सपोर्ट कयो? असल में मुंहिंजी लव मैरिज हुई। अच्छा। मां ऐं मुंहिंजो हस्बैंड ॿई क्लासमेट्स आहियूं। ओके। मतिलबु हो बि आर्किटेक्ट आहे, मां बि आर्किटेक्ट ई आहियां। असांजी शादी थी त असां जस्ट ग्रेजुएट हुयासीं। सही। उन खां पोइ मुंहिंजे सहुरे जी ॾाढी मोटिवेशन हुई, उहो मूंखे चवंदो आहे अञा ताईं त मुंहिंजी ज़िंदगी जी कमाई इहा आहे अगरि मुंहिंजी नूंहुं डॉक्टरेट करे वई, PhD करे वरितई। त ऐं मुंहिंजे फादर बि मुंहिंजी जॾहिं शादी पे कई त मुंहिंजे इनलॉस खे इहो ई चवईं त असांखे माना कंहिं बि शइ जी का बि डिमांड असां नथा कयूं, कुझु बि नथा कयूं, बसि मुंहिंजी धीउ खे तव्हां पढ़णु ॾिजो ऐं उनखे पंहिंजे फ्यूचर में अॻियां वधणु ॾिजो। ठीकु आहे। ऐं मुंहिंजो हस्बैंड बि इलाही माशाल्लाह सां सपोर्टिव आहे। बेसिकली मुंहिंजी सॼी इनलॉस जी फैमिली, मुंहिंजी जेका वॾी सिस्टर इन लॉ आहे उहा CSS ऑफिसर आहे ऐं हींअर उहा डिप्टी सेक्रेटरी आहे कराची में। ॿी निणान बि मुंहिंजी जेका आहे उहा बि एडवोकेट आहे। उन खां पोइ मुंहिंजो हस्बैंड बेसिकली आर्किटेक्ट आहे, पर हाणे उन बि कमीशन करे छॾी आहे। सो उहो बि असिस्टेंट कमिश्नर बदीन आहे। त हस्बैंड एंड वाइफ जेके हूंदा आहिनि न, घरवारी पहिरियों ॾाढी कोऑपरेटिव हूंदी आहे ऐं हस्बैंड ॾाढो सपोर्टिव हूंदा। हस्बैंड आख़िर ताईं सपोर्टिव रहंदो आहे, पोइ जेका वाइफ हूंदी आहे उहा कोऑपरेट मां उहा उनजी सी गुम थी वेंदी आहे, पोइ सिर्फ़ु ऑपरेटिव थी वेंदी आहे उहा। कोऑपरेटिव मां पोइ सिर्फ़ु ऑपरेटिव थी वेंदी आहे, पोइ उनजी मर्ज़ी हलंदी आहे। थी छा साईं, इहो मतिलबु ज़ाहिर आहे। जी, ऐं इन खां वरी अचूं था हिन ते, अदी नसीम बीठी आहे काफ़ी देरि खां, असांखे ॾिसे पई छुरियुनि खे परे खां थी आवाज़ पियो अचे, कट छुरी बि ॾेखारियो तव्हां, कट जो आवाज़ बचो था, छुरी बि माशाल्लाह सफ़ा नंढी खणी आया आहियो तव्हां। न छुरी वॾी आहे, नंढी ॾेखारियो थोरो असां हिन। छुरी वॾी आहे, नंढी न आहे, छुरी नंढी सां कटण ई न ईंदो। कीअं अदी नसीम? ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं? न बकोल तव्हांजे त हीअ त अञा नंढी छुरी आहे। अञा नंढी छुरी आहे। हा हा हा, अञा असांजो जेको टोको हूंदो आहे न इहो इनमें कात जेको हथ में हूंदो आहे, कात छो जॾहिं हिन सां कटिजी सघे थी तो त पोइ कात छो माना इस्तेमाल कंदा आहिनि? चाइनीज़ में वो टोको यूज़ कंदा आहिनि। छो हुन जो रीज़न छा आहे? न वो गोश्त लाइ इस्तेमाल न चाइनीज़ जो अथव इहो टोको, तो ही न यूज़ हूंदो आहे चाइनीज़। बसर कटण लाइ बि टोको? सभु कुझु जेको बि जेका वेजिटेबल आहे। सही। ॿुधायो था या ड्रिजारियो था?
न न न डिॼायूं ॿई, कोन था। ॿई। अच्छा ॿुधायो इन त सवाल बि मां नथो हली सघे न ॾिसो मां तव्हांखे चयो त हे कोर्स कंप्लीट थींदो रमज़ान खां पोइ शायदि भई का त चुरियूं कोट हाणे कात ते पहुची वई आहे फ्री कोर्स मिले पियो कुकिंग जो फ्री कोर्स मिले पियो मां तमामु नोट बि कयो आहे हर शइ हा उहो लिखे पियो पिया जी अदी छा पिया ठाहियो अॼु चिकन करी मतिलबु चिकन जो बोर्ड चिकन करी करी चिकन जो बोर्ड ही असां थाई सिंधी चिकन जो फूड आहे छा कहिड़ो आहे चिकन करी इहो चिकन करी वो आलू गोश्त त कोन्हे हा आलू गोश्त वरी किथां चिकन जो नालो वठो त गोश्त नालो चिकन न हाणे रोज़े में त ख़ैर हिन वक़्त ते त अहिड़ी ॻाल्हियूं निकिरंदियूं इहा थी सघे थी इहा ॻाल्हियूं थी ॿियो आहे पकोड़ा शरबत चिकन जे हिन में रेसिपी तव्हांखे ॿुधायां थी इंग्रेडिएंट्स हा ॿुधायो चिकन अधु किलो बसर टमाटा पटाटा थूम दाणा मिर्चूं लूणु अदरक हा अदरक इहो अची वियो अदरक सभु कुझु थूम कोन विधे आहे अच्छा हुनमें पेस्ट ठाहींदासीं असां अच्छा ब्लेंडर जो NX वारनि जो सही मसालो अॼु को तव्हां इस्तेमालु कहिड़ो कयो आहे या पंहिंजो मलका जो जी मसालो त लाज़मी हूंदो हिनमें सही ज़ाहिर हाणे बोर ठहे थो चिकन जो बोर आहे त ऐं शरबत छा जो ठाहियो शरबत अॼु ॻाढ़ो ठाहींदसि कल्ह साओ ठाहियो न अॼु ॻाढ़ो कोई सारनि जो अॼु ॻाढ़ो कॾहिं वरी मिलाए करे ठाहियो शरबत भई ॻाढ़ो विझो साओ विझो त नओं रंग ठही हा हिनमें NX वारे ब्लेंडर में मिक्स करे हिन जो पेस्ट ठाहींदासीं जेके मतिलबु बसर टमाटर थूम अदरक साबित थूम जा क्लब्स हूंदा आहिनि हिन जा 4-5 इहे विझी पोइ असां हिन में मिक्स कंदासीं हुनखां बाद में बसर जो दाग ॾेई पोइ चिकन विझंदासीं चिकन विझी पोइ कमाल पट हा ठीकु आहे जॾहिं खां असांजो हीउ प्रोग्राम जारी आहे तॾहिं खां असां सां अदी नसीम मौजूदु आहे अदी नसीम जी कुकिंग अदी नसीम जूं ॻाल्हियूं अदी नसीम जो किचन वरी अदी नसीम जे हुजण सां नसीम मसाला अची विया पर अॼु असांखे जीअं महिमान जॉइन कयो आहे इत्तफ़ाक़ सां उनजो नालो बि अदी नसीम आहे अदी नसीम राजपर असां सां गॾु मौजूदु आहिनि अदी नसीम रफ़ीक राजपर हुनजो तालुक़ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल लीग सां आहे हींअर पाण पार्लियामेंटेरियन GDA सां तालुक़ अथनि अदी अस्सलाम वालेकुम कीअं आहियो अदी नसीम ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो ख़ैरियत आहे रोज़ा रखो पिया रोज़ा हलन पिया बहस कयो पिया पार्लियामेंटी मेंबर जो त कमु बहस करणु मतिलबु कमु सही था थियनि नथा थियनि न रमज़ान शरीफ़ में सॼो फोकस रोज़े ते आहे इबादतुनि ते आहे बाक़ी बहस त पोइ 11 महीना थींदो रहंदो हीउ महीनो त असांखे घर में कोन था कयो अदी नसीम न घर में बि न सफ़ा न रमज़ान हिन महीने में त इम्तिहान आहे असांजे सब्र जो इम्तिहान आहे न तव्हांजी आवाज़ सां बि काफ़ी तव्हां पोलाइट पिया लॻो हा न इहो सिर्फ़ु आवाज़ जी अदत ई आहे आदि न इहा हक़ीक़त आहे हक़ीक़त आहे चलो ॾाढो सुठो तव्हां सां इत्तेफ़ाक़न कॾहिं मुलाक़ात ॿी प्लेटफॉर्म ते घटि रही आहे इन करे तव्हां कीअं तव्हां पॉलिटिक्स में आहियो माना कीअं न कई तव्हांखे काॾे था वञो तव्हांजो कहिड़ो कमु सियासत में अक्सर मां ॾिठो आहे त अक्सर माण्हू चवंदा आहिनि त असांजो बचपन जो हुयो ख़्वाबु हो या शौक़ु हुयो पर हिते अहिड़ो को सीन कोन्हे को मुंहिंजो को अहिड़ो बचपन जो शौक़ु कोन हो जो बचपन में ॿारनि खे त ख़बर बि न आहे त पॉलिटिशियन थींदो छा आहे असां हींअर पॉलिटिक्स में अची विया आहियूं पोइ पंहिंजा सियासत खे सम्झी न सघिया आहियूं त मुंहिंजो सियासत में अचण बि हिकिड़ो एक्सीडेंटली हो माना मुंहिंजो अहिड़ो को शौक़ु कोन हुयो हिकिड़ो नसीब जी ॻाल्हि ॿियो मुंहिंजे हस्बैंड जो शौक़ु हुयो जीअं त पाण उहे गवर्नमेंट मुलाज़िम हुया पाण पंहिंजो शौक़ु पूरो करे न पिया सघनि त हुन मुंहिंजी सूरत में इहो शौक़ु पूरो कयो तव्हां शादी खां पोइ जॉइन कई पॉलिटिक्स बिल्कुलु मां 20 साल हाउस वाइफ मां 20 सालनि खां पोइ पॉलिटिक्स में आहियां अच्छा मां मुकमल हाउस वाइफ हिकिड़ो जीअं हिकिड़ा कमाई घर संभालींदी आहे ॿार फैमिली कॾहिं बि मां न सोचियो हुयो त को मां पॉलिटिक्स में ईंदमि तव्हां मुस्लिम लीग फंक्शन जे रिजर्व सीट्स ते आहियो मां NPP NPP जतोई ग्रुप GDA जे प्लेटफॉर्म ते मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि फंक्शन लीग बि आहे त मुंहिंजो NPP मुर्तज़ा ख़ान जतोई पार्टीअ सां तालुक़ अच्छा तव्हांजो मतिलबु रिजर्व सीट ते तव्हां जी त पोइ तव्हांखे त घणी महिनत करणी कान पई बसि तव्हांखे रिजर्व हुन जीअं खटियो तव्हांजो बसि मुंहिंजी सीट त पकी थी वई पर महिनत तॾहिं करणी कान पई पर उन खां पोइ हाउस में तव्हां ॾिसो त जो फीमेल जो बिज़नेस वधीक हूंदो आहे जेके फीमेल आहिनि रिजर्व सीट ते नाले में त उहो रिजर्व सीट ते अची थियूं वञनि पर जेको हाउस में उन्हनि जो रोल आहे उहो मेल खां वधीक आहे उन्हनि जो बिज़नेस तव्हां ॾिसो या उन्हनि जो वर्क तव्हां ॾिसो त उहो पोइ महिनत कनि थियूं जॾहिं हाउस में अचनि थियूं तव्हां कहिड़ी ॻाल्हि ते फोकस हूंदो आहे त छा थियणु खपे भलाई जे लाइ ऐं ख़ासि तौर ते अगरि ॻाल्हि कयूं त औरतुनि जी भलाई जे लाइ तव्हां वटि छा आइडिया
औरतुनि जा उनखे हक़ूक़ ॾियणु घुरिजनि, जीअं ॿेराड़ीअ जी औरत अञा बि उन्हनि खे ख़बर न आहिनि त उनजा राइट्स छा आहिनि, त उन्हनि औरतुनि में सुजागी हुजणु घुरिजे त असांजा हक़ कहिड़ा आहिनि, उन ते मुंहिंजो आहे त मां कमु कयां। त फीमेल्स कहिड़े टाइप जूं ईंदियूं आहिनि तव्हां वटि, पंहिंजा मसला घणो करे कहिड़ा मसला डिस्कस कंदियूं आहिनि तव्हां सां? ॻोठनि में इलाही मसला आहिनि, को हिकिड़ो मसलो न हेल्थ आहे। जो हूंदो आहे या एजुकेशन जो या पर्सनल इशूज़? हेल्थ जो हूंदो आहे, ऐं इलाही इशू आहिनि जेके ख़ासि करे औरतूं ईंदियूं आहिनि ॻोठनि में खणी। अच्छा अचूं सारा ॾांहुं। सारा असांजी हिकिड़ी प्रोफेशनल इंजीनियर आहे, माशाल्लाह सां यंग आहे, नंढी एज में वॾा काॾा मांझा मिला आहिनि, तव्हां लेक्चरर आहियो माशाल्लाह, इन खां अलावा छा अचीवमेंट आहे लाइफ में सारा? अच्छा, मां पंहिंजी जेको आहे सो एमफिल कंप्लीट कई आहे। अच्छा। ऐं पंहिंजी शादी खां पोइ स्टार्ट कई। मुंहिंजा इंटरनेशनली 2 रिसर्च पेपर्स पब्लिश थिया आहिनि। उन खां अलावा मुंहिंजो पंहिंजो अलॻि सां इंडिगो डिज़ाइन स्टूडियो आहे, जेको ऑफिस आहे मुंहिंजो। मां पंहिंजा प्राइवेट प्रोजेक्ट्स कंदी आहियां, इंटीरियर डिज़ाइनिंग जा, 2D 3D हाउस प्लानिंग, जेका बि प्लानिंग हूंदी आहे, आर्किटेक्चरल सर्विसिस मां सॼो प्रोवाइड कंदी आहियां। ऐं हीअं रिसेंटली मां हैदराबाद में हिकिड़ो सिटी लेवल ते हिकिड़ो प्रोजेक्ट कयां पई, HDA हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी वारनि सां गॾु। ऐं मां पंहिंजी यूनिवर्सिटी मां एज़ अ फोकल पर्सन सिलेक्ट थी आहियां, जंहिंमें मुंहिंजो प्रपोज़ल इहो हुयो कि असां पंहिंजे सिटी खे ब्यूटिफाई कयूं। ऐं ब्यूटिफाई करण में असांजो जेको पहिरियों मिशन हुयो उहो इहो हो कि शहर जूं जेके मेन दीवारूं आहिनि उन्हनि ते, मूंखे न ख़बर अदी नसीम हाणे माइंड कंदी या छा, पर मुंहिंजो इहो हुयो कि पॉलिटिकल इश्तिहारात हटाया वञनि, डॉक्टर्स जूं जेके इश्तिहारात आहिनि, फलाणी कमज़ोरी, ही कमज़ोरी, इहे हटायूं वञनि, पान की थूक फेंकना मना है, इहे हटाया वञनि, ऐं इन्हनि दीवारनि ते पब्लिक एजुकेशन कई वञे, ताकी अणपढ़ियल खां अणपढ़ियल माण्हू बि जॾहिं मेन रोड्स तां गुज़रे त उनजी नज़र जंहिं दीवारनि ते पए थी, उन मां उनखे कोई मैसेज मिले। जी, ऐं उहो स्टार्ट थी चुको आहे। ऐं पहिरीं असांजी सुई गैस वॉल कंप्लीट थी चुकी आहे। सुई गैस ऑफिस वॉल जेका 250 फीट वाइड वॉल आहे, असांजी सिटी जी वॾे में वॾी वॉल आहे, उहा कंप्लीट थी चुकी आहे। हाणे मां इहो ॿुधाईंदी हलंदसि त उनजो थीम छा आहे। उनजो थीम आहे क्लीन एंड ग्रीन हैदराबाद कैंपेन, जंहिंमें वॉल आर्ट कयूं पिया असां ग्रेफिटी में। असांजी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स आहिनि जेके वॉल्स खे पेंट था कनि। पेंटिंग छाजी था कनि? इन्वायरमेंट फ्रेंडली जी, कचिरो न उछलायो वञे, ऐं कुझु अहिड़ियूं स्टोरीज़ जंहिंमें प्लांट्स पोखिया वञनि ऐं हर शइ खे ग्रीन रखियो वञे, छो त असांजे शहरनि जो सभिनी खां वॾो प्रॉब्लम ई हाणे पॉल्यूशन थी वियो आहे, आलूदगी थी वई आहे। सही ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि त बिल्कुलु सही कई आहे। बिल्कुलु सही चयो। जीअं असां पंहिंजे घर खे साफ़ सुथरो था रखूं त ईअं असांजो हर शहरीअ जो फ़र्ज़ु आहे त असां शहर जे दीवारूं, रोड, रस्ता, उन्हनि खे बि असांखे साफ़ सुथरो। पर अदी नसीम, असां रस्ते सां हलंदा आहियूं, जेको साइन बोर्ड हूंदो आहे रोड वारनि जो, कंहिं कंपनी जो, उन ते असांजे सियासी दोस्तनि जूं तस्वीरूं लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि, उहे तव्हां हिनखे कीअं ॾिसंदा आहियो? इवन रोड साइंस जी ख़बर ई न पवंदी आहे त नौशहरो हेॾे आहे, भिरिया किथे आहे, त असां हलिया वेंदासीं, अॻिते ख़बर पवंदी, अच्छा फलाणे जिते साईं फलाणे लीडर जो फोटो लॻियल हो न, उन खां सॼी हथ ते इहो अदा सॼा सिर्फ़ु तव्हां सां न आहे, असां सां बि इलाही दफ़ा इहो ई मसइलो थियो आहे। सो इहो न थियणु घुरिजे। पॉलिटिक्स ते इश्तिहार, वॾा वॾा बोर्ड, इहो न करणु घुरिजे। हक़ीक़त इलेक्शन जो टाइम आहे त हलो ठीकु आहे, उन टाइम तव्हां इलेक्शन वर्क था कयो, उन टाइम ठीकु आहे। बाक़ी हाणे तव्हां 12 महीना इहो त पोइ नंढो वॾो जलसो आहे, तव्हां रोड सॼा भरे था छॾियो। सर, मूं तव्हांजो प्रोफाइल पे ॾिठो, सैलॉन्स बि तव्हां डिज़ाइन कया आहिनि, कुझु घर बि डिज़ाइन कया आहिनि, काफ़ी सारियूं शयूं। कीअं रिस्पॉन्स मिलियो तव्हांखे एज़ अ फीमेल? सभिनी खां पहिरियों मुंहिंजो जेको हैदराबाद में प्रोजेक्ट हो उहो हो ज़ैनब एम सैलून, ॾाढो मशहूरु सैलून आहे हैदराबाद जो। ऐं उहो मूंखे तॾहिं मिलियो जॾहिं मां पंहिंजी शादी जे लाइ उतां तयारु थियणु वियमि। त हुन मूंखां पुछो तव्हांजो प्रोफेशन छा आहे? मां हुनखे ॿुधायो मां इंटीरियर डिज़ाइनर आहियां ऐं आर्किटेक्ट आहियां। त हुन मूंखे चयो मां तव्हांखां पंहिंजो सैलून डिज़ाइन थी कराइणु चाहियां। मां हुनखे जॾहिं डिज़ाइन करे ॾिनो त हुनजो सैलून पहिरियां खां वधीक हलणु लॻो। ऐं हिकिड़ो सैलून मां कयो त लाइन सां मां 3 ॿिया सैलून हैदराबाद जा कया, ऐं मूंखे कॉल्स अचणु लॻियूं की मां कयो। ऐं उन टाइम मां सिर्फ़ु डिज़ाइन न, एग्ज़ीक्यूट बि कराया, मतिलबु लेबर बि मुंहिंजो हुयो, मटीरियल प्रोवाइडर बि मां हुयमि, हर शइ मां ई कयो पे। हिकिड़ो त एक्सपीरियंस मुंहिंजो इहो बि रहियो, हिकिड़ो सनाज़ ब्यूटी सैलून आहे हैदराबाद में, काफ़ी वॾो आहे, तव्हां फाज़िल राहू ॿुधो हूंदो, उनजे पोटे जी ज़ाल जो सैलून आहे उहो। सो उनजो सैलून मां जॾहिं डिज़ाइन कयो त उनजी डिमांड इहा हुई की मां सुबुह जो सैलून पंहिंजो बंदि न कंदमि ऐं राति जो ताईं कमु कराइणो आहे।
अच्छा सो इहो मुंहिंजे लाइ ॾाढो वॾो टास्क हो जॾहिं उते मां कमु कराईंदी हुअमि शाम जो 7 बजे खां पोइ मगरिब खां पोइ मां उते कमु तो ज़ाहिर हिकिड़ो डिफरेंट एक्सपीरियंस रहियो ऐं राति जो 4 बजे ताईं 4 बजे हुते तव्हां ज़ाहिर मुश्किल कमु आदि नसीम पॉलिटिशियन घर केतिरो संभालींदी आहे तव्हां त हाउस वाइफ रहिया हो पॉलिटिक्स में अचण खां पोइ हींअर मां उहे ॿई ज़िमेदारियूं पई निभायां पूरियूं कयो पिया पूरियूं पई निभायां इहो न आहे त सिर्फ़ु पॉलिटिक्स ते मुंहिंजो फोकस आहे न घर में जीअं मुंहिंजो पहिरियां ई जेका रूटीन हुई हींअर बि उहा ई रूटीन आहे जीअं हींअर माशाल्लाह रमज़ान आहे त रमज़ान में सहरी इफ़्तार उहा ई साॻी रूटीन आहे कुकिंग जो शौक़ु आहे तव्हांखे पहिरियां त कुकिंग ई कई न पर हाणे तव्हांजा हस्बैंड ब्यूरोक्रेट आहिनि तव्हां पॉलिटिक्स में आहियो हाणे त सही आहिनि न त मतिलबु हाणे त घणो रोब त कोन्हे न घर में रोब अञा उन्हनि जो ई आहे पर वरी थोरो फ़र्क़ु पियो हूंदो तव्हांखे इहा मुंहिंजी ख़्वाहिश ई रहिजी वेंदी मूंखे लॻे थो त मुंहिंजो रोब न हलंदो घर में न इहा ख़्वाहिश त हर औरत जी ख़्वाहिश आहे या मर्दनि जी ख़्वाहिश हूंदी आहे रोब हूंदो आहे असांजी भेनरुनि जो पर उनखां पोइ तस्लीम घटि कंदियूं आहिनि त पोइ असांजी अच्छा असेंबली में एज़ अ फीमेल तव्हांखे कहिड़ा चैलेंजिस फेस कया न माशाल्लाह जीअं पहिरियां मां हाउस जो पार्ट न हुयमि त मूं इलाही ॿुधो त पॉलिटिक्स में औरतुनि जे लाइ सही न आहे माहौल पर अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो कुझु बि न आहे पॉलिटिक्स हिकिड़ो अंदरि सुठो माहौल आहे हिकिड़ो तव्हां कुलीग्स आहियो उते मेल फीमेल जो को कॉन्सेप्ट आहे ई कोन तव्हां मिली जुली रहो था माशाल्लाह सुठो एक्सपीरियंस रहियो जीअं पहिरियां 20 साल मुंहिंजो हाउस वाइफ जो रहियो उनखां पोइ पॉलिटिक्स मतिलबु ॿई एक्सपीरियंस मुंहिंजा सही रहिया आहिनि माशाल्लाह त ॾाढो सुठो थी ऐं वधीक इन ते डिस्कस कंदासीं ऐं असां पंहिंजो उज़मा खां बि नात ॿुधंदासीं पर उज़मा जो वारो अचे थो ब्रेक अची थो वञे हम क्या करें उज़मा ब्रेक आ जाता है जी दोस्तों ये वक्त है न्यूज़ ब्रेक जो मिला था न्यूज़ ब्रेक आप पढ़ रही हैं आप इतनी माशाल्लाह यंग हैं आप मुझे शौक तो बचपन से लेकिन मैट्रिक के बाद मैंने पूरा कायदा तौर पे इसका आपने मैट्रिक कर लिया है माशाल्लाह जी माशाल्लाह चले अच्छी बात है जी इंटरव्यू कर लिया अच्छा इंटरव्यू कर लिया माशाल्लाह माशाल्लाह क्या बात जी अदी नसीम पहिरियों रोज़ो यादि आहे तव्हांखे कॾहिं रखियो न को प्रॉपर यादि कोन्हे त कहिड़ी एज हुई या छा पर बचपन खां ई रोज़ा स्टार्ट कया अच्छा ऐं तंहिं टाइम सर्दियुनि में रोज़ा हूंदा त वालिदिन इहो बि ॾुढ कोन ॾींदा त गर्मी आहे तव्हांखे उञ लॻंदी रोज़ो टुटी पवंदो त सर्दियुनि खां टाइम हुयो ईअं स्टार्ट कया त अल्हम्दुलिल्लाह उहो अञा ताईं हले पियो सिलसिलो सही रोज़े वारो असेंबली में हूंदा आहियो तॾहिं बि रोज़ा रखंदा हा बिल्कुलु किथे बि हुजूं कहिड़ी बि हालत में हुजूं सफ़र में हुजूं पर अल्हम्दुलिल्लाह रोज़ो हूंदो कहिड़ा ॿार आहिनि नदी अञा माशाल्लाह ॿ ॿार उहे उन्हनि खे छा शौक़ु आहे ब्यूरोक्रेट थियण जो शौक़ु आहे या पॉलिटिशियन थियण जो शौक़ु आहे उन्हनि खे बि ॾिसूं त हाणे क़िस्मत काॾे खणी थी वञे मूंखे बि त ॾिसो को बि त मुंहिंजे कॾहिं को वहम गुमान में बि न हुयो त मां पॉलिटिक्स में ईंदमि मुंहिंजी धीउ खे डॉक्टर थियण जो शौक़ु आहे ऐं उहा एंट्री टेस्ट जी हाणे तयारी करे पई ऐं मुंहिंजो पुटु मुंहिंजो इंटर में आहे उनखां पोइ हुनखे इंजीनियरिंग जो शौक़ु आहे त मां इंजीनियरिंग अॼुकल्ह इंजीनियरिंग जो दौरु आहे डिमांड घणी आहे हा इन में ऑफर्स बि आहिनि इलाही जॉब्स अच्छा टफ जॉब कहिड़ी लॻी आहे तव्हांखे सारा हींअर ताईं टफ को अहिड़ो प्रोजेक्ट जेको तव्हां खां हथ मथे फील्ड हमेशह टफ हूंदी आहे फील्ड मुंहिंजे लाइ हमेशह टफ रही आहे छो त सभिनी खां जेको ॾुखे में ॾुखियो तव्हांखे मैनेज करणो हूंदो आहे न उहो लोअर तबिके सां मैनेज करणो हूंदो आहे मज़ूरनि सां मग़ज़ हणणु या उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि सम्झाइणु इहो हिकिड़ो वॾो टास्क आहे सही उहे इलाही मतिलबु असांखे टफ टाइम ॾींदा आहिनि ऐं अगरि टाइम ते कॾहिं तव्हांजी जेको बि तव्हां चवंदा आहियो जेतिरा बहाना उन्हनि वटि हूंदा आहिनि कीअं वटि न हूंदा आहिनि कंप्लीट कोन कंदा आहिनि त पोइ छा कंदा आहियो तव्हां उहो ई हूंदो आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे क्लाइंट खे त पोइ असांखे ई मुंहुं ॾियणो हूंदो आहे पोइ उन्हनि खे सेटिस्फाई करिणो पवंदो आहे त न तव्हांखे क्वालिटी मिलंदी तव्हां टाइम मतिलबु हिकु ॿ ॾींहं ॾियो या कुझु ॾियो अच्छा सारा तव्हां चलो ही त पार्ट आहे घर जी डिज़ाइनिंग कयो था इंटरनेट तां आइडिया वठो था या पंहिंजी दिमाग़ मां न इंटरनेट त मतिलबु ॾिसो असां ॾिसी वठंदा आहियूं जेका शइ हाणे आर्किटेक्चर ॾाढी थी वास्ट फील्ड आहे डे बाय डे उन में चेंजिंग्स अचनि थियूं उन में टेक्नोलॉजीज़ वधनि थियूं पर असां 5 साल इहा शइ पढ़ी आहे असांखे हिकु बेड जी डायमेंशन सोफ़ा जी डायमेंशन असांखे स्टैंडर्ड्स फिंगर टिप्स ते यादि हूंदियूं आहिनि कमोड जी डायमेंशन बाल्टी जी डायमेंशन असांखे फिंगर टिप्स ते यादि हूंदियूं आहिनि त असां वेठे वेठे असांखे कोई ॾींदो साइट ॾींदो
त हे हेतिरी मेजरमेंट्स जी साइट आहे त मां पेंसिल सां स्केच करे थी सघां उन जो घर। अच्छा हाणे त तव्हांखे पूरो 3D ते पूरो ठाहे था ॾियो त तव्हां जीअं घर में ईंदा तव्हांजा हिते 2 सोफ़ा पिया हूंदा, पोइ बेडरूम हूंदो, पोइ तव्हां ॾाकण ते विया वरी पोइ हीउ थियो, हा बिल्कुलु ईअं ई आहे ख़्यालनि में। हा उन्हनि खे असांजो सेट तव्हांखे कीअं लॻो? इलाही सुठो माशाल्लाह, तव्हां इलाही सुठो। तव्हां जेकॾहिं हिनखे पंहिंजे हिसाब सां डिज़ाइन कयो आहे त छा कयो आहे हिनखे? मां हिन में थोड़ा वाइब्रेंट कलर्स थोड़ा घटि कया हा ऐं थोड़ा लाइट कलर्स ग्रीन जी तरफ़ वञा ऐं 2-3 जेको आहे इंडोर प्लांट्स नेचुरल ऐड कया। ज़बरदस्त भई ॿुधी वठो। ओवरऑल इलाही सुठो थीम आहे। हा सही सही। अदी नसीम ॿियूं जेके तव्हांजूं कोलीग्स आहिनि जेके हाउस में आहिनि उन सां केतिरी इंटरेक्शन आहे, भले अपोजिशन वारियूं हुजनि या तव्हां पंहिंजे ग्रुप में रहंदा हो, इजाज़त न आहे इंटरेक्शन करण जी? का पार्टीअ जे तरफ़ खां असांखे का पाबंदी न आहे ऐं उहो माण्हू ते पाण ते डिपेंड थो करे तव्हांजी नेचर कीअं आहे, तव्हां केतिरे हद ताईं कंहिंसां कॉन्टेक्ट्स रखी था सघो। पर अलहमदिल्ला मुंहिंजा तालुकात फीमेल जेके बि आहिनि चाहे उहो कहिड़ी पार्टी सां हुजनि, मुंहिंजा सभिनी सां दुआ सलाम सुठा उहा शायदि मुंहिंजे नेचर जो असर आहे। ऐं असेंबली में जेका बहस वहस थींदी आहे उनखे तव्हां पर्सनली उन में न वठंदा आहियो जॾहिं असेंबली खां पोइ? पर्सनल वठण में न घुरिजे। हा पर्सनल उनखे वठण न घुरिजे। हाउस ते ठीकु आहे, तव्हां पंहिंजी पार्टीअ ताईं आहियो, तव्हां हाउस में तव्हां जीअं असां अपोजिशन में आहियूं, तव्हां अपोजिशन हिकिड़ो पंहिंजो रोल प्ले करे थी हुते हाउस में, पर जॾहिं हाउस खां ॿाहिरि मां सम्झां थी त तव्हांखे पर्सनल पंहिंजो न थियणु घुरिजे। उहे मां हाउस में जेके मसइला आहिनि उते ई छॾे अचणु। अच्छा जेके फीमेल्स आहिनि जेके अचणु चाहिनि थियूं हिन पॉलिटिक्स में, न्यू जनरेशन आहे, अच्छा तव्हां उन्हनि खे छा चवंदा, अचनि या न अचनि? बिल्कुलु अप्रिशिएट कंदा। हा बिल्कुलु, तव्हां ॾिसो न तव्हां उन फोरम ते वञो था जिथे तव्हांजो आवाज़ मतिलबु जेको बि तव्हांजे इलाइक़े जा इशू आहिनि, चाहे तव्हांजे सूबे जा इशू आहिनि, चाहे तव्हांजे ज़हन में जेका बि ॻाल्हि आहे, तव्हां उन अहिड़े अहम फोरम ते आहियो जिते तव्हां पंहिंजी आवाज़ अॻिते ॿुधाए था सघो त ही इशू आहिनि, त मां चवां थी अचणु घुरिजनि, ऐं फीमेल खे बि अचणु घुरिजे। सही। अगरि पंजाब खे सिंध सां कंपेयर करूं या ॿियनि सूबनि सां कंपेयर करूं त उन्हनि जी जेका फीमेल आहे उहा छा वधीक अवेयरनेस आहे या न? मूंखे लॻे थो सिंध में वधीक आहे। वधीक आहे? हा, या जेके सिंध जूं असांजूं हुते आहिनि जेके MNS जेके हुते आहिनि चाहे कहिड़ी पार्टी, उन्हनि जो तव्हां ॾिसो त उन्हनि जो हिकिड़ो नालो आहे, नालो आहे सुठे तरीक़े सां रिप्रेजेंट कनि थियूं जेके अच्छा अचूं था पॉलिटिक्स खां घर ॾे अचूं था। अॼु सारा केॾो ज़बरदस्त ॿुधाए थी, मां घर ठाहींदी आहियां, हीअ कंदी आहियां, हू कंदी आहियां। तव्हां घर में केतिरा एक्टिव हूंदा आहियो? हाउस वाइफ त हिकिड़ो कुकिंग खां अलावा घर जी सेटिंग थी, शयूं वठी अचणु थियो, को शॉपिंग, को मतिलबु ॿिया? कुकिंग खां अलावा मूंखे रिलिन ठाराइण जो ॾाढो शौक़ु आहे, मतिलबु सकाफ़ती शयूं, या मां पाण बि ॾाढी पसंदि मूंखे शौक़ु आहे। जीअं मुंहिंजी असेंबलीअ में चादर ॾाढी फेमस आहे, मां ॾाढियूं चादरूं पाईंदी आहियां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, त मूंखे घर में इन सकाफ़ती शयुनि जो जे चवंदी आहियां त हैंडवर्क जेको हुजे त पोइ अक्सर मूं वटि उहे मायुनि जो हुजूम हूंदो आहे जेके मूं वटि वेठियूं हूंदियूं आहिनि, जॾहिं मुंहिंजो शौक़ु उहो बरक़रार अञा पॉलिटिक्स में अचण खां पोइ मूंखे वधीक थी वियो आहे। मां जॾहिं उहे शयूं तव्हां यकीन कयो असांजो यूके असांजो लास्ट ईयर टूर हुयो डिप्टी स्पीकर सां गॾु, असां जॾहिं हुते वियासीं त उते मां हिकिड़ी अजरक जी शर्ट पाती, तव्हां यकीन कयो उन्हनि खे एॾी उहा शर्ट जेके हुतां जा गोरा उनखे एॾो लाइक पिया कनि उन अजरक खे, तॾहिं मूंखे अंदाज़ो उते वञण खां पोइ थियो त न असांजूं शयूं केॾी अहमियत थियूं रखनि, त उन खां पोइ हाणे मुंहिंजो उहो शौक़ु अञा वधीक वधी वियो आहे। असेंबली में हिकिड़ो मतलब हुजे आउटलुक जो हिकिड़ो हुजे हिकिड़ो सेशन बिल्कुलु मुंहिंजी चादर फेमस आहे हुते। सही। अदी नसीम असांजी अदी नसीम हिकिड़ी अदी नसीम आहे जेका असेंबली में जी चादर मशहूरु आहे, हिन प्लेटफॉर्म तां अदी नसीम जा मसाला, अदी नसीम जी कुकिंग ॾाढी मशहूरु आहे। पकोड़ा अचे पई, बिल्कुलु पकोड़नि जी ख़ुशबू अचे पई। जीअं नसीम किथे पतो अध मंजिल ते पहुची विया, रोज़ो खुलण वारो आहे, तव्हां अध मंजिल ते हाणे पहुता, अॻियां कीअं थींदो? न रोज़ जे टाइम ते तव्हांखे सर्व करे छॾींदासीं। छा ॻाल्हि आहे, बेफ़िक्र हींअर किथे पहुती आहे? पटाटा गरिया कोन गरिया? पटाटा ॾही में पाण ई गरी वेंदा आहिनि, पाणी में न थोरो टाइम लॻाईंदा। भला चिकन पहिरीं गरंदो आहे या पटाटा? चिकन हाणे उहो पटाटा पंहिंजी कटिंग ते आहे, चिकन जी बि पंहिंजी कटिंग आहे। अच्छा, गारण चाहियूं त ॿिन्हिनि खे हिकिड़े टाइम ते बि गारे सघूं, न गारण चाहियूं त ॿई कोन गरंदा। जहिड़ी तव्हांजे हथ में छुरियूं आहिनि न, पटाटो छा जेको पटाटा वठी थो अचे उहो ई करी थो वञे। माना अदी नसीम तव्हां ॻाल्हि कई सघे त छुरियूं तव्हां वटि तमामु घणियूं आहिनि, इहा छुरी का ॻाल्हि ई कान्हे? न हीअ ॻाल्हि ही कोन्हे हिन जी ॻाल्हि, छुरियूं आहिनि घणियूं आहिनि।
पोइ वॾी छुरी सां कटण में ॾुखियाई थींदी आहे। ऐं ॿी हिकिड़ी शइ तव्हां असांखे गाइड कजो त असां ख़ासि तौर ते मर्द या असांजे जेके घर जूं औरतूं हूंदियूं आहिनि उहे हेठां खां कटींदियूं आहिनि, छुरी पकिड़े हेठां हीअं सूफ़ कटिबो आहे, तव्हां मथां टक 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 कटींदा, इहो कहिड़ो आर्ट आहे? इहो इन जे करे तव्हांखे इक्वल शइ कटिंग मिलंदी, हथ वारी तव्हांखे न मिलंदी, बराबरि न मिलंदी कटिंग में। तव्हां न सजाद खे कोर्स करायो ॿियो वरी हिननि में इहो हूंदो आहे तव्हां जॾहिं छुरी जे माना पूरे शेप खे खणी अचो त कटिंग कंदो, हुनजो जेको मतिलबु शेप नज़र में ईंदो न ख़ूबसूरत नज़र ईंदो। माना भाॼियुनि जे कटियल जेके बि शयूं हूंदियूं तव्हांखे दिलि चवंदी त हिननि खे पचायां, रोज़ मां कटिंग करियां हिननि जी। हूअं बि मां ई कंदो आहियां कटिंग, पर चलो तव्हां ॿुधायो था त हाणे मां प्रॉब्लम कराए रखिजो, ट्रेनिंग आहे, तव्हांजी ड्यूटी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फ़ौज दस्तनि खे डिप्लॉय कयो वियो आहे। गॾोगॾु सूरत हाल जेका आहे उहा कंट्रोल करण जे लाइ कोशिशूं जारी आहिनि ऐं कोरोना जे करे फ़ौतियूं बि रिपोर्ट थियूं आहिनि। अपील बि इहा कई वई आहे शहरियुनि खे त उहे SOPs ते अमल कनि। जी ब्रेकिंग न्यूज़ तव्हां वटि जेको तव्हां जी नाज़रीन, अॼु जी स्पेशल ट्रांसमिशन जा स्पॉन्सर्स आहिनि अडोर ब्यूटी दे खूबसूरती का अंदाज़। अडोर ब्यूटी जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ब्यूटी रेंजिस आहिनि, प्रोडक्ट्स आहिनि, क्रीम्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि अडोर ब्यूटी वारनि जूं। क्विज़ आइसक्रीम सिरप, हिननि जा शरबत आहिनि क्विज़ आइसक्रीम सिरप वारनि जा। जॾहिं तव्हां इहो शरबत विझंदा त तव्हांखे खंडु विझण जी ज़रूरत न रहंदी। वाइट वॉशिंग पाउडर, वाइट वॉशिंग एंड डिटर्जेंट, वाइटल सॉल्ट पिंक सॉल्ट आहे हिननि जो, नेचुरल सॉल्ट आहे। मिलन फूड्स वारा आहिनि, मिलन फूड्स जे मुख़्तलिफ़ मसालनि जूं वैराइटीज़ आहिनि। मुखड़ी हर्बल ग्राइप सिरप, मुगलिया निमको ऐं मुगलिया निमको वारा चवनि था थोड़ा सा नमकीन हो जाए। NX होम अप्लाइंसिस, उनमें जूसिस, हिननि जा जूसर आहिनि, ब्लेंडर आहिनि, चॉपर आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तव्हां चटणियूं ठाहे सघे थो। फूड फैक्ट्री आहे हिननि जी NX वारनि जी। बेक पार्लर वारनि जा पास्ता, स्पैगेटीज़, नूडल्स, जेके बि मैक्रोनी, हर वैराइटी अवेलेबल आहे बेक पार्लर वारनि जी। मलका मसाला, ऐं इहे चवनि था कुझु नया पकाओ, जॾहिं बि तव्हांखे नई डिश ठाहिणी हुजे त मलका मसाले में तव्हां ठाहे सघो था। ऐं पैंडा वारा आहिनि, नेल्सन पेंट्स वारा आहिनि ऐं नेल्सन पेंट वारनि जो स्पेशल ड्रॉ आहे। छा ड्रॉ आहे? लकी ड्रॉ आहे, जंहिंमें खोड़ सारा क़ीमती इनामात आहिनि, जंहिंमें गाॾी आहे, दुबई जो रिटर्न टिकट आहे, कुझु ॿिया क़ीमती इनामात आहिनि। जेकॾहिं तव्हां नेल्सन पेंट्स वठो था, उनजे अंदरि जेको टोकन निकिरे थो उनखे स्क्रैच कयो, उन में नंबर आहे, जेकॾहिं उहो नंबर अची थो वञे त तव्हां दुबई बि वञी सघो था। ऐं ॿियो छा करे था सघो? कोरोना खां पोइ कोरोना खां पोइ ऐं गाॾी ते घुमी बि सघो था। उन सां गॾोगॾु खोड़ सारा ॿिया बि असां सां स्पॉन्सर्स सां गॾु मौजूदु आहिनि। हलूं था हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे महिमाननि ॾे ऐं हलूं था सारा ॾे। सारा, तव्हां वटि अक्सर तव्हांजा जेके क्लाइंट्स आहिनि, जेके अचनि था, जेके चवंदा हूंदा बाबा हेतिरो ही वेकर आहे प्लॉट जी, हीअ 3 खां हाणे में घरु ठाहे ॾियो, असांखे 3 बेड हेठि खपनि, 2 मथे खपनि, हाणे तव्हांजो कमु आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं असांखे इहो ई चयो वेंदो आहे त हेतिरो प्लॉट आहे ऐं असांखे मतिलबु उन्हनि खे ॾाढो सम्झाइणो पवंदो आहे त तव्हांजो हिन घर में या हिन प्लॉट में तव्हां हेतिरा बेड रखो, हेतिरो न रखो न त तव्हांजे कंजस्टेड थी वेंदो, तव्हांजी विंड डायरेक्शन सही कोन ईंदी, तव्हांजो घरु कंजस्टेड थी वेंदो। पर कुझु माण्हू त सम्झी बि वेंदा आहिनि, पर कुझु माण्हुनि खे इहो हूंदो आहे की न प्लॉट नंढो आहे, पोइ बि असांखे 4 बेडरूम खपनि, वॾो ड्रॉइंग रूम खपे, ऐं उन्हनि खे एक्सप्लेन करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। प्लॉट खे थोरो तव्हां रबड़ जो वठो आहे त मां तव्हांखे ठाहे ॾियां। हा, बसि उहा शइ ॾाढी ॾुखी थी वेंदी आहे, उन्हनि खे एक्सप्लेन करणु, उन्हनि खे सेटिस्फाई करणु ॾाढो टफ टास्क हूंदो आहे। त घणो करे कहिड़ा क्लाइंट तव्हां वटि ईंदा आहिनि, सेटिस्फाई थींदा आहिनि या न? थी वेंदा आहिनि, हाणे अल्हम्दुलिल्लाह सेटिस्फाई थी वेंदा आहिनि। ऐं क्लाइंट जो रेशियो इहो अथव त जॾहिं हिकिड़ो क्लाइंट तव्हां वटि हिकिड़ो दफ़ो आयो त उहो पाण जहिड़ो ई ॿियो मोकिलींदो, त उहा चेन ठही वेंदी आहे। सम्झंदो अच्छा हिन जो क्लाइंट आहे त माना हिन ते वॾो मथो ट्रीट करणो आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो कि जेके फीमेल्स अचणु चाहिनि थियूं इंजीनियरिंग फील्ड में, त आर्किटेक्ट जे अलावा ॿियूं कहिड़ी कहिड़ी फील्ड्स में अचणु घुरिजे या सभु जेके बि फील्ड्स आहिनि उहे करे सघनि थियूं? मुंहिंजो त नज़रियो इहो आहे त सिर्फ़ु इंजीनियरिंग ई न, स्कोप हर उन शइ में आहे उनसां जंहिंमें तव्हां सुठो परफॉर्म था करे सघो ऐं जंहिंमें तव्हांजी डेडिकेशन आहे। ऐं मां इहो चवंदसि त सिर्फ़ु इंजीनियरिंग ई न, हर फील्ड में औरतूं परफॉर्म करे थियूं सघनि। ठीकु आहे, मुंहिंजी नज़र में वुमन आर मेड ऑफ स्ट्रेंथ।
औरत ठहियल ई ताक़त जी आहे जेकॾहिं उहा सम्झे थी त, पर अगरि औरत इहो सम्झे थी त न मुंहिंजे अॻियां बाउंड्रीज़ आहिनि मां नथी करे सघां त कुझु बि नथो थी सघे। ऐं असांजे मुआशरे जो हिकिड़ो ॿियो अलमियो इहो आहे, हिकिड़ो बिटर फैक्ट चयो वञे असांजे कल्चर जो, त औरतूं पंहिंजे घर जी सपोर्ट खां सवाइ कुझु नथियूं करे सघनि। इन करे असांजे घर वारनि खे औरतुनि खे मैक्सिमम सपोर्ट करणु घुरिजे। सही, बिल्कुलु ईअं सही पिया चयो कि घणो करे जेके मैरिड फीमेल्स आहिनि काफ़ी कुझु करणु चाहिनि थियूं पर हस्बैंड जी या इन लॉज जी सपोर्ट परमिशन कोन्हे। तव्हां कुकिंग त करे था वञो न? हा मां कुकिंग न मूंखे कुकिंग ईंदी आहे पर मां कूड़ छो ॻाल्हायां, मां मुंहिंजी शादी खां पोइ मुंहिंजी कुकिंग इलाही घटि थी वई, छो त मुंहिंजा इन लॉज स्पेशली मुंहिंजो हस्बैंड उहो चवंदो आहे त इन कम लाइ मुलाज़िम रखी सघजनि था, तूं पंहिंजूं एनर्जीज़ ॿियनि शयुनि में कर जंहिंमें तूं वधीक सुठो परफॉर्म थी करे सघीं ऐं पंहिंजो करियर प्रोसीड थी करे सघीं। हा, बाक़ी हाणे तव्हांजो हस्बैंड त कुकिंग सिखी विया हूंदा? न बिल्कुलु बि न। उहे न, अच्छा हिकिड़ो थींदो आहे त भला हिकिड़ो पार्टनर जेकॾहिं बिज़ी आहे त ॿियो पार्टनर यार ॿार घर में मुंहिंजो हस्बैंड बेसिकली मूंखां वधीक बिज़ी आहे, इवन ऑन वीकेंड्स बि। अच्छा ही जेके प्रोजेक्ट्स असां वटि अॼुकल्ह हाई राइज़ बिल्डिंग्स थियनि थियूं, हा इन जो असां वटि त हिकिड़ो पर्टिकुलरली असां वटि जॾहिं नक्शा ठही था वञनि, सभु शयूं ठही थियूं वञनि, त पोइ छा तव्हां NOCs वग़ैरह चेक न कंदा आहियो? न बिल्कुलु, असां आर्किटेक्ट्स खे बाद में चवंदा इलीगल बिल्डिंग ठही आहे, उहो इहो हुननि जी न हूंदी आहे त उहो चेक न कराईंदा आहिनि ऐं उहो कराए वठंदा आहिनि। ऐं असांजे शायदि मुआशरे जो को अलमियो आहे उहो सम्झंदा आहिनि त असां थोरो अॻियां हली ब्राइब ॾेई करे हिनखे मंज़ूर कराए छॾींदासीं, जीअं ते हाणे ॾाढी सख़्ती थी वई आहे। सो बेसिकली आर्किटेक्ट जो इहो हूंदो आहे कि जॾहिं उनखे फील्ड में 3 साल कंप्लीट था थी वञनि त उनखे SBCA मतिलबु जीअं SBCA आहे जी, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, हर सूबे जी पंहिंजी कंट्रोल अथॉरिटी आहे, उते उहो हिकिड़ो टेस्ट ॾींदो आहे, हिकिड़ो इंटरव्यू ॾींदो आहे, 2-3 टेस्ट थींदा आहिनि। उते फॉरेन लेवल जा सभु वॾा वॾा आर्किटेक्ट्स इंजीनियर्स ईंदा आहिनि, जेको अगरि सम्झंदा आहिनि त हे आर्किटेक्ट उहो परफॉर्म करे सघे त उनखे हिकिड़ो लाइसेंस ॾिनो वेंदो आहे, पोइ उहो आर्किटेक्ट उन सॼी शयुनि जो चेक एंड बैलेंस रखंदो आहे। उनजो स्टैम्प अगरि उन्हनि ड्रॉइंग्स ते लॻी वेंदो आहे त माना उहा ड्रॉइंग क्लियर थी चुकी आहे असांजी। सही, माशाल्लाह, ज़बरदस्त। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे न त असां वटि त वरी चलो हिन पासे नथा हलूं, छाकाणि त आर्किटेक्ट हलूं त आदि नसीम ॾांहुं। आदि नसीम, चैलेंजिस आहिनि, मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि ज़िंदगी जा, लाहा चढ़ आहिनि, ऐं तव्हां वरी बि ॾिसो 20 साल घर में रहियो, उन खां पोइ तव्हां हिकिड़ो मौक़ो घर वारे ॾिनो, तव्हां अची वियो असेंबली में प्रेज़ेंट थियो। ॿियनि औरतुनि खे छा मैसेज हूंदो जेके बिल्कुलु हाउस वाइफ आहिनि, छा मैसेज हूंदा तव्हांजा, मतिलबु उनजे लाइ छा हुजणु खपे, हू कीअं अर्निंग करे सघनि थियूं, कहिड़ा आइडियाज़ आहिनि या इन ते कमु हले पियो? जीअं दादा मां जीअं मुंहिंजो 20 सालनि जो एक्सपीरियंस आहे, मां हाउस वाइफ हुयमि ऐं माशाल्लाह हिकिड़ी हैप्पी लाइफ हुई मुंहिंजी। पर उन खां पोइ जॾहिं मां पॉलिटिक्स में आयमि मां पाण न अल्हम्दुलिल्लाह हींअर बि आहे, पर अहिड़ो पहिरियां न बिज़ी लाइफ आहे, पर पहिरियां माशाल्लाह सुठी लाइफ हुई। पर हींअर जॾहिं पॉलिटिक्स में अचण खां पोइ मां पाण इंडिपेंडेंट जॾहिं थी हा त मां सम्झां थी त औरत खे थियणु घुरिजे, उहो पंहिंजी ज़िमेदारियूं पाण खणे, उहो कंहिं ते डिपेंड न थिए, भली हुनजी केॾी बि सुठी लाइफ हुजे, भली हुनजो हस्बैंड सभु फ़राइज़ पूरा कंदो हुजे, हुनखे हर आसाइश हुजे दुनिया जी, पर जॾहिं हूअ पाण औरत जॾहिं पावरफुल आहे न त तव्हां यकीन कयो त इलाही तव्हांजा मसइला पाण हल थी था वञनि, उहा कंहिंजे अॻियां वीक नथी थिए। त इहो मुंहिंजो जेको तजुर्बो आहे त मां सम्झां थी त सभिनि खे औरतुनि खे ईअं अचणु घुरिजे। पॉलिटिक्स जे अलावा ॿियो कहिड़ा कहिड़ा शौक़ु आहिनि, कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, ड्रामा ॾिसंदा आहियो या छा तव्हांखे? ड्रामा घटि ॾिसंदी आहियां, छो जो मुंहिंजी रहाइश जॾहिं इजलास हूंदा आहिनि त मां कराची ईंदी आहियां, उन खां पोइ मुंहिंजी ॻोठ नौशहर फिरोज़ जे आसपास हिकिड़ो ॻोठ आहे पडीडंची, हुते मुंहिंजी रहाइश आहे। त ॻोठ में तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी ॾाढी सुठी लाइफ हूंदी आहे, हिकिड़ो पंहिंजो वेड़ो हूंदो आहे, औरतुनि जो अचु वञु हूंदो आहे, हिकिड़ो इहो न आहे त शहर वारी लाइफ आहे त भर में जेको फ्लैट आहे उनखे ख़बर ई न आहे त हिन फ्लैट में केरु थो रहे, त उहो अञा असांजो ॻोठ वारो माहौल आहे, हिकिड़ो मिली जुली रहण वारो माहौल आहे, त उते हिकिड़ियूं ॿियूं मसरूफ़ियतूं आहिनि। त ड्रामनि वारे पासे हिन पासे एॾो को ध्यानु न ईंदो आहे, उते हिकिड़ियूं सुठियूं मसरूफ़ियतूं आहिनि, फैमिलीअ सां गॾु टाइम सभु पार्टिसिपेट करणु। चलो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, हिन ख़ुशी में वठूं था नंढो ब्रेक, करे ब्रेक खां पोइ जी भलीकार हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में, ऐं तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? जी मां मूंखे खणो
जी वेलकम बैक नाज़रीन। तव्हां ॾिसो पिया पंहिंजो रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन। मां या उनसा शाह ऐं मूंसां गॾु आहिनि सजाद जी। ऐं असां गेस्ट ॻाल्हायूं पिया। असांजा महिमान आहिनि अदी सारा ऐं अदी नसीम ऐं उज़मा बि आहे। अदी सारा इहो ॿुधायो कि अॼुकल्ह जो कयो कोरोना जी वजह सां लास्ट साल 1.5 साल थी वियो आहे कोरोना जी वजह सां एजुकेशन में जेको ऑनलाइन सिस्टम थी वियो आहे त छा इफेक्ट थिए पियो। ऐं हाणे वरी गवर्नमेंट अॼु अनाउंस कयो आहे कि यूनिवर्सिटीज़ बि क्लोज़ पिया कनि। पोइ छा ऑनलाइन प्रॉपरली थी वेंदी क्लासिस थींदियूं कोन थींदियूं? ऑनलाइन ॾाढो अफेक्ट थो करे असांजी स्टडी खे। मां चवां थी 99% अफेक्ट थो करे ऐं डिफरेंट डायरेक्शन्स में थो अफेक्ट करे। सही। हिकिड़ो डायरेक्शन इहो आहे त असांजी यूनिवर्सिटीज़ में जंहिं यूनिवर्सिटी में स्पेशली मां थी पढ़ायां CEDS शहीद अला बख्श सूमरो यूनिवर्सिटी जेका महरान जेको कैंपस हूंदी हुई, अच्छा, उते असां वटि इलाही छोकिरा KP मां था अचनि, सवात मां, पिशावर मां ऐं उन्हनि जे नंढनि डिस्ट्रिक्ट्स मां था अचनि, मानसहरा, मालम जब्बा। हिते उते इंटरनेट एक्सेस कोन्हे। सही। उहे ॿार ऑनलाइन क्लासिस अटेंड नथा करे सघनि ऐं उन्हनि जो मतिलबु उन्हनि जा लेक्चर्स स्किप था थी वञनि। हिकिड़ो अलमियो इहो आहे। ॿियो इहो आहे त असां वटि लाइट जा ॾिसो केतिरा इशूज़ आहिनि। असां ऑनलाइन त टीचर्स त पंहिंजे टाइम ते पैकेज करे कुझु बि करे असां ऑनलाइन क्लास सुबुह जो वठूं था। ॿारनि वटि UPS न आहे, कोई एतिरा अफोर्डिंग न आहिनि, जिन वटि शायदि इंटरनेट एक्सेस बि कोन्हे, कोई इलाही ग़रीब बि अचनि था। इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे। ऐं टीचर्स बि त उन्हनि खे बि त असां बि इलाही डिस्टर्ब था थियूं। उहो इन हिसाब सां कि टीचर्स जी त छुटी न आहे न, असां त उते ई वञी था ऑनलाइन क्लास कयूं। अच्छा। त असांजे लाइ त ऑनलाइन हुजे या हूअं हुजे ॻाल्हि साॻी आहे, बल्कि असां लाइ डबल कमु थो थी वञे। त ऑनलाइन करे वरी जॾहिं ॿारनि वटि लाइट अचे थी या छा त सॼो ॾींहुं असां वटि व्हाट्सएप ते, ज़ूम ते, ईमेल ते पिया था मैसेजिस अचनि त असांखे इहो सम्झ में न आयो, असांखे हीअ सम्झ में न आयो, असांखे हीअ सम्झ में न आयो। माना सुबुह जो 8 बजे खां वठी राति जो 12 ताईं ऑनलाइन क्लास थी हले। सही। वाकई तव्हांजी ॻाल्हि सही आहे त महिनत डबल थी वञे। डबल ट्रिपल थी वञे। अलॻि आहे। तव्हांजी ॻाल्हि त किथे किथे पेरेंट्स जो बि हिकिड़ो ज़िमेदारी वधी थी वञे कि छा ॿार वाकई वठे पियो क्लास न पियो वठे प्रॉपरली। नंढनि ॿारनि जे लाइ त पेरेंट्स जे लाइ इलाही टफ थो थिए। हाणे 4 साल 5 साल जो ॿार ऑनलाइन मां छा ॼाणे। हाणे मुंहिंजी वाइफ जेका आहे क्लास 4 थी पढ़े हाणे। ॾिसो माशाल्लाह। तो उन जो असाइनमेंट्स वगैरह वही ठाहींदी आहे, चवंदी आहे ख़ुदा जा बंदा ॾिसी वटि पढ़ी वटि। न ॾिसंदा ॿार, न ॾिसंदा। ॿारनि खे रुगो मोबाइल खपे पंहिंजी गेम्स जे लाइ, बाक़ी उन्हनि खे लैपटॉप मोबाइल ते पंहिंजी मस्ती। स्कूल ई आहे न। पर गवर्नमेंट खे छा करणु घुरिजे, का शइ ऐड करणु घुरिजे कि उन्हनि खे इहो करणु घुरिजे, सोशल डिस्टेंसिंग क्रिएट करणु घुरिजे। क्लासुनि में ॿार घटि करणु घुरिजनि। जेकॾहिं 20 जी स्ट्रेंथ आहे त 10 करे छॾनि। डेली बेसिस ते टेम्परेचर चेक करणु घुरिजे। ऐं असां इहो त थिए थो वरी सारा, पर एक्चुअल असांजो जेको माहौल आहे, जेको ब्रॉटअप आहे, उहो डिफरेंट आहे इंटायरली। असां वटि इहे शयूं मैनेज करणु ॾुखियो आहे। शहरनि में बि वॾा स्कूल्स आहिनि, उते बि प्रॉब्लम आहे, त हुते त अञा वधीक इशूज़ आहिनि। अदी नसीम, तव्हां पंहिंजे ॿारनि खे कीअं था पढ़ायो? ॾाढो मुश्किल आहे। हीअ कोरोना वारो जेको टाइम पीरियड आहे, मुंहिंजी पंहिंजी धीउ जा क्लासिस अफेक्ट थी विया आहिनि। छो जो जेको ऑनलाइन आहे त हाणे जेका असांजे ॻोठनि में लाइट आहे, 24 कलाकनि मां 12 कलाक लाइट कान्हे। घर में त असां जनरेटर या UPS हलाए छॾियूं, टावर असां कीअं हलायूं। ॿियो अॼुकल्ह जेको सिस्टम थी वियो आहे त जनरेटर टावरनि जो पेट्रोल बचाइण जे लाइ टावर हलाइनि कोन था। 6 कलाक लाइट न आहे त टावर बंदि आहे। जॾहिं हिकिड़ो माण्हू कॉल ते ॻाल्हाए नथो सघे, सिग्नल ड्रॉप था थियनि, त तव्हां ऑनलाइन क्लास कीअं वठंदव? मुंहिंजी धीउ ऑनलाइन क्लास वठण जे लाइ उनखे मां हैदराबाद छॾियो आहे, छो जो ॻोठ में इहो ई प्रॉब्लम आहे सिग्नल। ज़बरदस्त, ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि था जो तव्हां वाकई। त उते त इहो इशू प्रॉब्लम आहे। टावर बिल्कुलु कंप्लेन करे थकिजी पिया आहियूं। त बाबा जेके टावर जेके आहिनि तव्हां उन्हनि ते एक्शन खणो त उहे जीअं लाइट वञे, उन्हनि ते जनरेटर बि आहिनि, सोलर सिस्टम बि आहे, पर सिर्फ़ु जेको आहे सो पेट्रोल बचाइण जे करे उतां जा जेके मुलाज़िम आहिनि, 6 कलाक लाइट न आहे त 6 कलाक टावर बंदि पियो आहे। इहा ॻोठनि में इहा पोज़ीशन आहे। एग्ज़ैक्टली ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त हिनखे ओवरकम कजे। बहरहाल हलूं था हिकु दफ़ो ॿीहर किचन ॾांहुं। ऐं आदि रेडी आहे, तयार आहे। किथे आया वे? तुस आज सराइकी ॻाल्हाईंदे कोन्हे पे, कावड़े वे। न हाँ सराइकी जी डिमांड आहे अदी, तव्हां रुगो सराइकी ॻाल्हाईंदा। चिकन दा गोड़ तयार आहे। हाँ हुणे पटाटे ठहंदे पियो आहे, ईअं हले पकोड़ियां ते पटाटे पटाटा ते पकोड़े बुला छड़ो है ना। रोज़ा दा टाइम एड़ा है तो सारा डो नहीं। हां पीछे शरबत पकोड़ा ते पटाटे गाढ़ा शरबत है सो उनसा को पसंद है ना गाढ़ा शरबत। गाढ़ा शरबत है।
ऐं महिमान- चटणी भी पसंद आहे पर तव्हां हाँ चटनी भी ठाहींदासीं अदी नसीम तुसां अचानक जेके घर भाती आ वेंदे आहिनि जेके महिमान पीछे अची किथा आहिनि तकड़ा तकड़ा उन्हनि जे लाइ की घर जी कुझु शइ ठहिया पई बसि अदी नसीम वेठी आहे न मां ठाह गिन जल्दी अची कहिड़ी शइ तव्हां जल्दी ठाहे सघो था कढ़ाई जल्दी ठही वेंदी आहे चिकन कढ़ाई चिकन कढ़ाई वाइट कढ़ाई हा हुन रेड कढ़ाई वाइट कढ़ाई हा ॿियो उहा जल्दी ठही वेंदी आहे बोड़ आहे जीअं हाणे चिकन जो बोड़ ठहियो उहो जल्दी ठही वेंदो आहे यानी कि मानी- चिकन जल्दी ॻरी वेंदो आहे न कुकर में गोश्त बि ॻरी वेंदो आहे हुनखे 15 मिंट आहिनि ठीकु आहे ये ॻाल्हियूं जेके चई चिकन धोइण में करी वेंदो आहे सारा तव्हांखे कहिड़ी डिश पसंदि आहे फेवरेट तव्हांजी या अफ्तार में वधीक कहिड़ी शइ शौक़ सां खाईंदा आहियो मां दही बड़ा शौक़ सां खाईंदी आहियां अगरि अफ्तारी में दही बड़ा न आहिनि त मूंखे अफ्तारी न लॻंदी अच्छा सही कॉलर न सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम जी बा केरु आहे असां सां गॾु ओ मुनीर हैदराबाद रक्षो वॾो थियो ट्रक थी वियो या अञा उतो रक्षो आहे बाबा वॾो थी वियो हाणे तव्हांजो इंतज़ार हाल कॾहिं न वियो अल्लाह मां सही सुञातो न मुनीर जेको गुम थी वियो मत आया आहियो टाइम न्यूज़ ते हा बसि हाणे मां आयो आहियां त मूंखे उमेदु आहे त तव्हांजो रक्षो हाणे वॾो थी ट्रक थी वियो हूंदो तव्हां यादि ई कोन करियो असां ग़रीबनि खे तव्हां असांखे बिल्कुलु यादि आयो कहिड़ो हाल आहे मुनीर दुआ सभु ख़ैर तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु कोरोना में हैदराबाद ईंदासीं कोरोना में तव्हांजे कारोबार ते केतिरो असरु पियो इलाही असरु पियो आहे शहर ई बंदि थिया आहिनि हफ़्ते में 2 ॾींहं बंदि आहिनि हा छंछरु आचर हा शहर में रश आहे घणी तव्हांखे ख़बर आहे सवारी घटि थी विया आहिनि उन रश में माण्हू फासी थो वञे हा इहो त आहे इन में त तव्हांखे वधीक सवारी मिलंदी हूंदी त बाबा हाणे होॾे बस में नथा वञूं रक्षे ते था वञूं कोरोना लॻो पिया वरी ॾिसो कॉल पैसनि ड्रॉप जी थी ॻाल्हि वई। कंदो आहे त मुनीर कटे छॾींदो आहे ॻाल्हि मूंखे यादि आहे चङी तरह अच्छा आदि नसीब फरमाइश आई है भिंडियूं ठाहिणियूं आहिनि भई मसालेदार भिंडियां मसालेदार सही मसालेदार भिंडियां हा मसालेदार भिंडियां मूंखे आउं बि सिखाबी न जेकॾहिं सिराइकी थोरा टाइम ॾिसो त न, सही सराइकी विचार आहे। सिखी अदी नसीम तव्हां घर में कहिड़ी ॿोली ॻाल्हायो सिंधी अदा सिंधी ॿी का ॿोली न आहे न अलाउड ॿी का बि न या ईंदी न आहे या ॻाल्हाईंदा न आहियो न इहे त सराइकी ॾाढी मिठी ज़बान आहे सराइकी सुठी ज़बान आहे जेके असांजे घर में वरी औरतूं आहिनि उन्हनि जी वरी सराइकी ज़बान आहे अच्छा त उहे जॾहिं पाण में ॻाल्हाईंदियूं आहिनि त मूंखे ॾाढी उहा चवंदी आहिनि तव्हां ॻाल्हायो सम्झां मां सभु थी तव्हां न ॻाल्हाए सघो न मुश्किल सफ़ा न हा सम्झी त सॼी सम्झी वेंदा सभु था वञो सुठी ज़बान आहे ॿुधण में ॾाढी मिठी ॾाढी ज़बान सुठी आहे मिठी ज़बान आहे कॉलर आहिनि असां सां हेलो वालेकुम अस्सलाम अदा केरु असां सां गॾु साईं साईं बिल्कुलु लगारी साहब तुसां ठीकु वे ख़ुशि हो त ठीकु आहे बिल्कुलु हैप्पी हैप्पी अल्लाह अल्लाह से ॾाढी भली ट्रांसमिशन पे वेंदी आहे ऐं ॾाढा एंजॉय पे कंदो ऐं अपना हिकिड़ा माहौल लॻा पिया ऐं ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ख़ासि के अधी जेका कुकिंग पे कंदी आहे नसीम जी जी उहा ज़बरदस्त ऐं ॾाढा भला हिकिड़ो फरमाइश करियां थी करूं जी जी साईं ॿुधाओ हिकु त थी को चए त शाही टुकड़े शाही टुकड़े हा ऐं मटन रोस्ट मटन रोस्ट हा रोश इहे तूं दिशा जॾहिं बि थी ठाहे हा। असां ॿुधाए करे ठाहेसीं त असां इहे ॾिसूं हा साईं ऐं ॾाढा बहितरीन तोसां ॾाढा सुठा प्रोग्राम पिया कंदो शाही टुकड़े त सोले न उहो त ठाह छोड़सि अथई मटन रोस्ट घर ॾे ठाह तो सब ॿुधाए आदि नसीम दा बि मूड़े त इहो शाही टुकड़े चलो असां ठाह सिखाएसो बाक़ी मटन रोस्ट जेको आहे न वो घर ॾे सुबुह थी आहे ठाहेसीं जॾहिं बि न तव्हां सां रेसिपी ज़रूरु शेयर कंदासीं अगरि ठाहे न सघियासीं कोशिशि कंदासीं सही बस इहो ख्याल देर लगसी से थे आस्ते आस्ते जरूर जरूर अगर तेरा थी सके पॉसिबल बिल्कुल बुरा बिल्कुल मजाक न करना जी जी जरूर 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 बुरा अदी वॾा फरमाइश वध गया तो सरिया रोस्ट आवे हाँ जी बकरा ईद तहां छा ठाहींदा आहियो स्पेशल अदी
अल्हम्दुलिल्लाह सभु शइ एॾी वॾी सॼे वेड़े जे लाइ ठाहींदा आहियो या पंहिंजे ॿारनि लाइ पंहिंजे घर वारे लाइ पंहिंजे लाइ पोइ दरवाज़ो बंदि करे छॾींदा आहियो हाणे केरु न अचे? न ईअं न आहे, जॾहिं सॼो वेड़ो हिकु हूं त पोइ हर ॻाल्हि में गॾु आहियूं। जीअं त ॻोठनि में सिस्टम आहे, हाणे जीअं ईद त ॿारनि जी हूंदी आहे, असांजो त इहो हूंदो आहे किचन संभालणु, उन खां पोइ मानी कयो, तव्हांजो फर्ज़ु आहे त पूरे वेड़े को घर न रहे, इहो वॾो मसइलो थी पवंदो त को घर न रहे, त उहा असांजी अञा रीत उहा हलंदी पई अचे। बाक़ी मां सुठी कुकिंग करे वेंदी आहियां, जीअं मुंहिंजे ॿारनि खे चाइनीज़ पसंदि आहे। जेके घर भातियाड़ी ॿियूं हूंदियूं उहे चवंदियूं त नसीम हाणे MP थी आहे, हाणे थोरो अची वियो अथसि थोरो न, उहा MP सिर्फ़ु हाउस में आहे या कराचीअ में जेके एक्टिविटीज़ आहिनि, भई ॻोठु वञी उहा साॻी नसीम थी वेंदी आहे, उहा साॻियूं ज़िमेदारियूं, को बि फ़र्क़ु न पियो। छो जो घर बि ज़िमेदारी आहे, ॿार घर फैमिली। शॉपिंग कई अथव? अॼु 13 रोज़ो आहे। हा माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। शॉपिंग त हाणे ईद जे ॿारनि जी मां पहिरियां चई चुकी हुअसि, असां वॾनि जूं वञा ॿियूं ज़िमेदारियूं आहिनि। ईद जे ॿारनि हाणे एॾो शौक़ु कोन्हे ईद जी शॉपिंग जो, एॾो को ख़ासि कोन्हे। 12 ई महीना ॾिसो त असां जॾहिं वञूं था जेॾी महिल बि त उहो कपिड़ा वठूं था, त उहो हाणे को रहियो न आहे त सिर्फ़ु ईद जी करणी आहे। ॿारनि जे ईद जे ॿारनि जी शॉपिंग बि ॿारनि जी आहे। तव्हां पंहिंजा कपिड़ा वग़ैरह डिज़ाइन पाण कयो या उते वरी ॿिए कीअं डिज़ाइनर खे तव्हां चवंदा? न, मां अगरि अनस्टिच वठंदी आहियां त मां पाण स्टिच मतिलबु उनखे शौक़ सां डिज़ाइन करे ऐं पोइ तव्हां पाण स्टिच कंदा आहियो? न स्टिच कराईंदी आहियां, पर डिज़ाइनिंग मां पंहिंजी पाण ई कंदी आहियां, आइडियाज़ मुंहिंजा पंहिंजा ई हूंदा आहिनि। अच्छा सर, हींअर तव्हांखे असांजी खोड़ असांजी नंढियूं ॾिसनि थियूं, भेनरूं ॾिसनि थियूं, स्टूडेंट्स ॾिसनि थियूं, जंहिंजो शौक़ु आहे अचण जे लाइ, उन लाइ छा मैसेज हूंदो सारा वटि? मुंहिंजे लाइ हर छोकिरी जे लाइ इहो मैसेज हूंदो त कॾहिं बि पढ़ाई ते कॉम्प्रोमाइज़ न हुजे, ऐं ज़िंदगी में जेकॾहिं हिकिड़ी शइ आहे तव्हांजी ज़िंदगी में त तव्हां पंहिंजे करियर में सक्सेसफुल थी था सघो, उहा आहे डेडिकेशन ऐं डिसिप्लिन। डिसिप्लिन ते को कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। पढ़ाई मतिलबु डिसिप्लिन, तव्हांखे टाइम कढणो पवंदो, तव्हांखे प्रॉपर टाइम ॾियणो पवंदो पंहिंजी पढ़ाई खे, ऐं कॾहिं कॾहिं ॾींहुं राति ॿई ॾियणा था पवनि। सही, पढ़ाई ते को बि कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। अगरि तव्हां मतिलबु जेको इहो माण्हू चवनि था न सोर्स ते थो थिए, ही थो थिए, मां इन शइ खे नथी मञां। अगरि तव्हां में पाण में विल पावर आहे, तव्हां में पंहिंजी एफिशिएंसी आहे, त तव्हां अॻियां कॉम्पीट करे था वञो। इहे सिर्फ़ु बहाना आहिनि। ॾाढो सुठो। अदी नसीम, तव्हांजो छा मैसेज आहे असांजे ॾिसण वारनि लाइ? मैसेज त रमज़ान जे हवाले सां मां ॾींदमि ज़रूरु, त जीअं ई भलारो बरकतुनि वारो महीनो आहे, ऐं मां चवां थी त रोज़ा असांखे जो असां मुसलमाननि जे लाला साईं तरफ़ खां ई हिकिड़ो तोहफ़ो आहे असांजे लाइ, गिफ्ट आहे। त असां 11 महीना जेको असां मशीन वांगुरु लाइफ था गुज़ारियूं, हिन महीने में तव्हां ॾिसो त कुदरती असांखे केॾो रेस्ट थो मिले। हालांकि उहा ई रूटीन हूंदी आहे, सेरीअ ते बि वरी असां उतां इफ़्तारी बि करूं, घर जा कमकार बि कयूं, उन खां ॿाहिरि बि, पर कुदरती हिकिड़ो एॾो रिलैक्स थी वेंदो आहे। पूरो महीनो एॾो रिलैक्स ऐं सब्र सां गुज़रंदो आहे। मां चवां थी त हर मुस्लमान खे इहो महीनो अपनाइणु घुरिजे। रोज़ा, इबादत, बाक़ी ॿिया सभु कम 11 महीना थींदा रहंदा। सही ॻाल्हि। अदी नसीम खे त थोरो ॾेखारियो इहो। अदी नसीम जो गोड़ कयो आहे, तव्हां बि को मैसेज ॾियो भला। हिकिड़ो मिनट मैसेज जी जी क्वेश्चन न कयो, ॿुधायो जी। तव्हां इहो थोरो ग्राइंड कयो त ख़बर पए त अदी नसीम हा जेको गोड़ ॿुधण में ईंदो आहे प्रोग्राम में, ज़बरदस्त। बसि थी वियो न दी? किचन डिश आउट थी वियो तव्हांजो? एवरी सभु रेडी आहे? सभु रेडी आहे। ज़बरदस्त। ऐं आख़िर में असां थैंक यू वेरी मच कंदासीं सारा, तव्हांजी वॾी महिरबानी, ॾाढी ज़बरदस्त। तव्हां हिकिड़ो मोटिवेशन आहियो, उन्हनि इंस्पिरेशन आहियो उन्हनि जे लाइ जेके तव्हांखे स्क्रीन ते असांजूं नंढियूं भेनरूं ॾिसनि थियूं, जेके चाहिनि थियूं तव्हां वांगुरु थियनि, अॻियां वधनि, उनखे कॉन्फिडेंस ॾियणो पवंदो, घर वारनि खे बि, उनखे पाण खे बि। अदी नसीम एतिरा साल हाउस वाइफ रहण जे बावजूदि बि रिप्रेज़ेंट करे पई हिकिड़े वॾे हाउस में, हिकिड़ो सिंध असेंबली में, ऐं MP आहिनि, त इहा कामयाबी आहे जॾहिं मिली सघे थी। उस्मा नंढी आहे पर हीअं नात ॿुधाईंदी असांखे। थैंक यू वेरी मच शाहिद भाउ। ऐं जी दोस्तो, ज़िंदगी जेतिरी बि हुजे सुठी हुजे, साफ़ सुथरी हुजे, ईमान जी सलामती सां हुजे, ऐं कोरोना जा जेके ॾिहाड़ा हलनि था ते असां हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं त पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो ज़रूरु ख़्यालु कयो, ॿारनि जो, नंढनि जो, वॾनि जो। एहतियात एहतियात ऐं सिर्फ़ु एहतियात। मास्क ज़रूरु पायो ऐं सैनिटाइज़र इस्तेमालु कयो, ऐं सोशल डिस्टेंसिंग इलाही ज़रूरी आहे। इन सां गॾु ई असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, इंशाअल्लाह ताला तव्हां सां थींदी सुभाणे मुलाक़ात। आख़िर में दुआ कलाम हूंदो। उज़मा, आप दुआ कलाम सुनाए, पंहिंजे मेज़बाननि खे ॾींदा इजाज़त। अला निगहबान।